मेरान टीवी पारां 5 डिसंबर वारे ऐलान खां पोइ पूरी सिंध जी सखर में एडवांस पब्लिक स्कूल में तकरीब जेका सो थी गुज़री, जंहिंमें नाले वारे तालीमदान प्रोफेसर मोहम्मद इब्राहिम अब्बासी पिण शिरकत कई। उन हवाले सां स्कूल जे प्रिंसिपल उस्तादनि सां ऐं मासूम शागिर्दनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि मोहम्मद इब्राहिम अब्बासी साहब, और ॻाल्हि ॿोल कयूं त मेरान टीवी जे इन ऐलान खे कीअं पिया ॾिसनि। मेरान टेलीविज़न हमेशह जेको आहे उहो एजुकेशन जी ॻाल्हि कई आहे, इंसान खे इंसान बणाइण जी ॻाल्हि कई आहे। असीं जिते बि हुजूं हिन स्लोगन जेको आहे उहो इनकलाब आंदो आहे। ऐं अॼु जेको प्रोग्राम जंहिंमें असां शरीक आहियूं उन में ॿारनि ऐं उन्हनि जे टीचर्स ऐं प्रिंसिपल या सभिनीनि जा जेके असीं ख़्यालात ॿुधा आहिनि उन मां ज़ाहिर थिए थो त तालीम जे मैदान में जेको मेरान हिकिड़ो क़दम खयो आहे उन इनकलाब आंदो आहे ऐं उमेद रखूं था त उहा अहिड़ा क़दम खणंदी रहंदी जंहिंसां असांजी सिंध संवारजे ऐं उन में तब्दीली अचे। सो ही हिकिड़ो स्टेप असांखे जेको नज़र आयो आहे उन मां ज़ाहिर थिए थो त इहो हिकिड़ो सिंध जे लाइ बहितरीन क़दम। अदा पहिरियां त तव्हां मेरान टीवी वारनि खे मुबारकबाद हुजे, वॾो जस पेश कयूं था त तव्हां तालीम पिरायो ऐं सिंध संवारियो जहिड़ो एॾो अहम उनवान ते तव्हां सिंध में जाखोड़ करे रहिया आहियो, सिंध जी तालीम खे उजागर करे रहिया आहियो ऐं असांजे ॿारनि में पंहिंजी सिंध अमर जे लाइ भेटा पेश कयूं था ऐं उन्हनि जे लाइ ॿारनि में अवेयरनेस पैदा कयूं था त भई पंहिंजे सकाफ़त खे सुञाणियो, पंहिंजी ॿोली खे सुञाणियो। तालीम सां गॾोगॾु तव्हां पंहिंजे किरदार खे बि अॻिते वधायो ऐं तालीम ई उहो टूल आहे जेको तव्हांखे अॻिते वधी सघे थो ऐं तव्हांजी तरक़ी कराए सघे थो। असां सिंध में जेके बि सिंधवासी आहियूं तालीम ते ध्यानु ॾियारायूं, तव्हां सां गॾु असां बि गॾु आहियूं त भई तालीम जे मैदान में पंहिंजो नालो रोशन कयूं, पंहिंजे ॿारनि जो रोशन कयूं, मुस्तक़बिल जे मेमारनि खे उजागर कयूं इल्म जे नूर सां। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। पहिरियां त असां तमामु घणा थोराइता आहियूं मेरान टीवी जा, जिन असांखे अहिड़े ज़बरदस्त सॾ ते असांखे सॾु ॾिनो ऐं जेको आहे असांजे स्कूल में अॼु जो जेको इहा तक़रीब आहे तमामु जोशो ख़रोश सां मनाई वई, पंहिंजी सकाफ़त खे जेका आहे भेटा पेश कई वई। तव्हांखे ख़बर आहे त असांजी सकाफ़त तमामु क़दीम आहे ऐं मालामाल आहे। चवंदा आहिनि त उहे क़ौमूं हमेशह जेके आहिनि ज़िंदा रहिजी वेंदियूं आहिनि जेके पंहिंजी सकाफ़त खे ज़िंदा रखंदियूं आहिनि। तमामु बहितरीन हिकिड़ी असांजे जेका सिंध में तमामु इन शइ जी खोट हुई, जेका मेरान टीवी चैनल अची असांखे सम्झायो ऐं पैगाम पहुचाइण लाइ असां सां तावन कयो आहे। तमामु हिकु बहितरीन क़दम आहे मेरान टीवी जो, छो त असांखे इल्मु हूंदो त असां अॻियां निकिरंदासीं। दुनिया असांजी सिंध में अची कमाए थी पई पर असां सिंधी एॾी न आहे, असां नॉलेज न आहे, तालीम न आहे। हाणे माशाल्लाह तमामु बहितरीन क़दम हली रहियो आहे जेको मेरान टीवी जो। इनशाला इन जो रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं हिन प्रोग्राम में अॻियां आहे। नंढा ॿार तमामु बहितरीन नमूने सां जेका तक़रीर पेश कई या सिंध ते ॻाल्हायो तमामु बहितरीन। असांजी कोशिशि आहे त जेको 5 डिसंबर ते मेरान टीवी वारनि जेको बि असां सेलिब्रेट कयो उन में असां तमामु जोश सां ऐं असांजे जेके बि कैंपस आहे, सिटी स्कूल पनवाकल आहे, उतां बि असां रैली कंदासीं मेरान टीवी जे नाले सां। तमामु बहितरीन तरीक़े सां उते उनजा ॿार बि तयारी करे रहिया आहिनि। असांखे ॾाढी ख़ुशी थी थियो हिन स्कूल में बि इहा सकाफ़त जो ॾींहुं मल्हायो वियो ऐं मेरान टीवी वारनि जो बि शुक्रगुज़ार आहियूं त उहे आया असांजो इहो टैलेंट पहुचाईंदा वेंदा ताईं। हाणे मां इहो ई चवणु चाहींदमि त तालीम हासिल करे ई असां पंहिंजी सिंध खे कयो जिते पहुचाए था सघूं।